अस्सलाम वालेकुम नाजरीन, फास्ट न्यूज सां गॾु मां आहियां साजिद कोराई। नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं त जरवार लॻोड अबलगढ़ीअ में 4 महीना अॻु क़तल थियल नौजवान जे वारसनि जो एहतजाज। जरवार लॻोड अबलगढ़ीअ में 4 महीना अॻु क़तल थियल नौजवान जे वारसनि एहतजाज कंदे चयो त असांजे भाउ खे नामालूम माण्हुनि बेदर्जीअ सां क़तल करे कंडेर शाख में लोड़ियो वियो हो। होॾां जरवार पुलिस पारां लाश कंडेर शाख मां कढी बिना पोस्टमार्टम संदसि लाश खे लावारस ॼाणाए दफ़नायो वियो हो। मीडिया में ख़बरूं अचण बाद संदसि वारसनि ॻोठ अबलगढ़ीअ में रहंदड़ नबी बख्श बोज़ार जी ॻोल्हा कई त ख़बर पई त हिकु लावारस लाश खे जरवार जे हदूद में दफ़नायो वियो हो। वारसनि पारां सिविल जज सजाद शेख खे ख़बर कुशाई जी दरख़्वास्त कई। ख़बर कुशाई बाद डॉक्टर पारां पोस्टमार्टम जे रिपोर्ट में ॼाणायो वियो संदसि खे तशद्दुद करे पाणीअ में लोड़ियो वियो हो। वारसनि ॿुधायो त असां आला अमलदारनि खे दरख़्वास्तूं पिण ॾिनियूं आहिनि, पर नबी बख्श बोज़ार जा क़ातिल ॻोठ जी पुलिस गिरफ़्तार करण में मुकमल तौर ते नाकाम वई आहे। वारसनि हाजी हाकिम अली बोज़ार, लाल फ़कीर बोज़ार, अली खान बोज़ार, मीर खान बोज़ार ऐं ॿिनि ॻोठाणनि एहतजाज कंदे मुतालबो कयो त नबी बख्श बोज़ार जा क़ातिल गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।